नाज़रीन एक भेरो ॿीहर अव्हांखे ॿुधायां केटी बंदर वेझो मच्छी जे शिकार ते वियल 10 मोहाणा भारती नेवी हथां गिरफ़्तार थिया आहिनि। भारती नेवी गैर क़ानूनी तौर पाकिस्तानी सामूंडी हदुनि में दाख़िल थी मोहाणनि खे खंभियो आहे। अव्हांखे ॿुधायां नाज़रीन हिन हवाले सां खंभिजी वियल मोहाणनि में अहमद कातियार, गुलाम हुसैन सत्तार ऐं ॿिया शामिल आहिनि। भारती नेवी जी सामूंडी हदुनि जी भञकड़ी कई वई आहे। सिंध जा 10 मोहाणा खंभिजी विया आहिनि, पर हुकूमत पारां संदन वापसी लाइ के बि जोगा उपाय न पिया वरिता वञनि। इन जा वधीक तफ़सील मालूम कयूं था। टाइम न्यूज़ रिपोर्टर इस्माइल मेमून असां सां टेलीफोन ते मौजूदु हूंदो ऐं पाकिस्तान फिशर फोक फोरम जो चेयरमैन आहिनि मेहरान अली शाह साहब बि असां सां टेलीफोन ते मौजूदु हूंदा। इस्माइल मेमून, पहिरीं अव्हां तफ़सील ॿुधाइजो केटी बंदर वेझो ही जेके मच्छी जे शिकार ते वियल हुआ 10 मोहाणा जेके भारती नेवी हथां गिरफ़्तार थिया आहिनि, छा चवणु आहे वारसनि जो इन हवाले सां? जी तारा बिल्कुल गुज़िरियल 2 ॾींहं अॻु में 7 तारीख़ ते ठटे तेलके जे केटी बंदर जी यूनियन काउंसिल बेट मियार जा 6 मोहाणा ऐं उन सां गॾोगॾु केटी खारो छाण यूनियन काउंसिल जेके आहे उन जा 5 मोहाणा उन समेत 10 मोहाणा जेके हुया तक़रीबन अली यासीन होरे नाले में सुवार थी वो काजर क्रीक जेको आहे ऐं उसीर क्रीक ऐं काजर क्रीक जेको आहे ठटे जी सामूंडी हदुनि खे लॻे थो उते घेरे समुंड में उन समुंड में मच्छी जो शिकार करे रहिया हुया त मथिर जेको आहे सो नेवी एहलकार जेको सो मामूल मूजिब जी कार्रवाई कंदा रहिया आहिनि, छाकाणि जो हदबंदी जी मुक़ररु हदबंदी जे न हुजण जे करे भारतीय नेवी एहलकार जेके दाख़िल थी ऐं मोहाणनि खे जेको हुतां खंभे खणी वेंदा आहिनि, हिते वञी जेको हुते जेलनि में वाड़े छॾींदा आहिनि ऐं अहिड़े सिलसिले में केतिरा ई अहिड़ा मोहाणा जेके आहिनि ठटे ज़िले जा मोहाणा काफ़ी अरसे खां केतिरनि अरसनि खां सालनि खां वठी हिन महिल थी भारतीय जेलनि में क़ैद काटे रहिया आहिनि ऐं उन जा जेके उन ख़ानदान जेके आहिनि उहो फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। इस्माइल मेमून असां सां टेलीफोन ते मौजूदु रहिजो। मेहरान अली शाह साहब बि असां सां लाइन ते मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम मेहरान अली शाह साहब, अव्हांजी वॾी महिरबानी। अव्हां खां ॼाणणु चाहींदासीं अॼु ही जेको वाक़ियो पेश आयो आहे, जेके मच्छी जे शिकार ते वियल मोहाणा हुआ उहे भारती नेवी हथां खंभिजी विया आहिनि। पहिरीं त इहो ॿुधाइजो त पाकिस्तानी सामूंडी हदुनि में दाख़िल थी भारतीय नेवी जे अहलकारनि इहा कार्रवाई कई आहे। महिरबानी जी, बिल्कुल इहा आहे त तव्हांखे ख़बर हूंदी त पाकिस्तान फिशर फोक फोरम जॾहिं जनम वरितो 1998 खां वठी खां पहिरीं जेको आहे सो माहिगिरनि जे मामला ते कंहिं बि जेको आहे आवाज़ कोन उठाई, पर उन खां बाद जेको आहे फिशर फोक फोरम सॼी ज़िंदगी जेको आहे सो फिशर फोक फोरम जे प्लेटफॉर्म ते फलाह बहबूद जे हवाले सां कमु कंदी रहे, जंहिंमें मेन असांजो जेको इशू रहियो आहे उहो जेको आहे सो क़ैदी माहिगिर आहिनि। इन सिलसिले खे हल करण लाइ फिशर फोक फोरम हिकिड़ी इंटरनेशनल अलायंस बि बनाया, जंहिंमें असीं मुख़्तलिफ़ माण्हुनि सां जेको आहे सो राब्ता करी कंदा आहियूं। हींअर मूंखे ख़बर पई आहे त मूंसां हिकिड़ो असांजो फिशर फोक फोरम जो चयो आहे त भई हे जेका इंडिया जा जेकी रेंज आहे, जेकी नेवी आहे, सो पाकिस्तानी हदूद में अची जेको आहे सो पंहिंजे खारो चाण सां जेको तालुक़ रखंदड़ जेका माहिगिर आहिनि, जंहिंमें असांजो नाको अहमद आहे, वल्द ओस्मान कातियार आहे, गुलाम हुसैन आहे, हुसैन आहे, सत्तार आहे, आरिफ आहे, गुलाम मुस्तफ़ा शाह आहे, टोटल जेका आहिनि सो 10 माण्हू आहिनि सो जंहिंखे सो इंडिया जी जेकी नेवी आहे सो पाकिस्तानी हद में अची उन्हनि खे खणी विया। अव्हांखे ख़बर हूंदी त फिशर फोक वटि इहो ई मौक़ूफ़ रहियो आहे त तव्हां समंदर में जेको आहे सो लकीर नथा कढी सघो, न की तव्हां समंदर में का हद बनाए सघो था। ऐं इंटरनेशनल जेको आहे सो लॉ बि आहे त जेकॾहिं अगरि इंडिया जा माहिगिर पाकिस्तानी हद में अचनि था या पाकिस्तान जा माहिगिर इंडिया जी हद में वञनि था त उन्हनि ते जेको आहे सो का चालान करे या उन्हनि जी हिकिड़ी शयूं ज़ब्त करे तव्हां उन्हनि खे वापसि जेको आहे सो संदसि जे मुल्क मोकिलियो, पर अॼु ताईं जेको आहे सो उन कानून ते जेको आहे सो इम्प्लीमेंटेशन कोन थियो आहे। असां शुरू खां वठी जेको आहे सो मुख़्तलिफ़ जेको आहे सो प्रेस क्लब ते, चाहे उहो कराची प्रेस क्लब हुजे, बदीन हुजे, जाती हुजे, ठठा हुजे, सिजावल हुजे, असां मुख़्तलिफ़ प्रेस क्लब ते जेको आहे सो माहिगिरनि जे हवाले सां जेको आहे सो आवाज़ बुलंद कई आहे ऐं असीं हमेशह उन्हनि सां असांजे पंहिंजे हुकूमतनि सां मेहरान शाह साहब अॼु जेके ही मोहाणा जेके खंभिया विया आहिनि इन हवाले सां छा हुकूमत खे आगाही आहे ऐं इहा जेका कार्रवाई कई आहे भारतीय नेवी जे अहलकारनि पारां, इन हवाले सां पाकिस्तानी जेका हुकूमत आहे हुनखे आगाह कयो वियो आहे, उन्हनि पारां कहिड़ा क़दम खयां विया आहिनि उन्हनि जी बाज़ियाबी जे हवाले सां? ॾिसो, इहे तव्हांखे ख़बर आहे त ॾिसो इहे हर किज़ हुकूमत ताईं इहा ॻाल्हि पहुती वेंदी। जेकॾहिं अगरि हिकिड़े आम माण्हू खे ख़बर आहे त असांजा जेको आहे सो खारे छाण खां तालुक़ रखंदड़ माहिगिर अॼु उन्हनि खे पाकिस्तानी हदूद में इंडिया जी नेवी उन्हनि खे जेको आहे सो खणी वई आहे ऐं इहा शइ जेको आहे गवर्नमेंट ताईं पहुती आहे, पर
वरे मसलो उही अचे थो कि हुकूमत पंहिंजूं ज़िमेदारियूं जेके सो पूरी नथियूं कनि। शुरू खां वठी फिशर फोक फोरम जो हुकूमत से इहे ई अपील हूंदी आहे कि महिरबानी करे अहिड़ी हिकमत अमली तयारु करियो ॿिन्हिनि मुल्कनि जे विच में जेको हे मसइला हलनि पिया समुंद्री हदूद जी ख़िलाफ़वर्ज़ी जी हार में जेको आहे सो इंडिया जा माहीगीर हिते पाकिस्तानी जेलनि में आहिनि, जेका असांजा पाकिस्तानी जेका माहीगीर आहिनि सो इंडिया जी जेल में सदियुनि खां वठी जेको आहे सो बंदि आहिनि। ऐं उन्हनि खां बाद जॾहिं जेकॾहिं अगरि असांजा पाकिस्तानी माहीगीर अगरि इंडिया जी जेल में कैद थियनि था त उन्हनि लाइ करे हुकूमत जी तरफ़ां का अहिड़ी फैसिलिटी नथी हुजे जेको उन्हनि खे जेको उन्हनि जे जेका उन्हनि जा औलाद आहिनि या उन्हनि जा घर वारा आहिनि उन्हनि खे का बि गवर्नमेंट जी तरफ़ां सपोर्ट नथी हुजे। अॼु बि जेको आहे सो असां पहिरीं बि जेको आहे सो इन्हनि हवाले सां असां हींअर रिसेंटली असां जेको आहे सो रिली बि कईसीं, मुज़ाहिरा बि कया हुआसीं कि असांजा जेका सिजावल जा जेका कैदी माहीगीर आहिनि 26 जेका कैदी माहीगीर आहिनि उहो जेका सो इंडिया जी जेलनि में कैद आहिनि 6 जा आहिनि जी टोटल 30 जेका सो अॼु ताईं उहो इंडिया उनजे अलावा हाणे हे जेका रिसेंटली हेर वॾो ई जेको वाक़ियो थियो आहे असांजे माहीगीरनि सां। मेहरान अली शाह साहब इहो ॿुधाइजो त ही जेके टोटल जेके मजमूई तादाद आहे जेके मोहाणा जेके खंभिया विया आहिनि उन्हनि जो मजमूई तादाद केतिरो आहे जेके हिन वक़्तु भारतीय जेलुनि में क़ैद आहिनि? ॾिसो हींअर 41 त कराची मां आहिनि, ठीकु आहे, ऐं 26 जेको आहे सो सिजावल मां आहिनि, 6 जेका सो ठठे मां आहिनि। जी ठीक है मेहरान अली शाह साहब मेहरबानी वांजी इस्माइल महमूद वांजी भी मेहरबानी। सिंध जा 10 मोहाणा अज खंभिया विया आहिनि, सिंध जा समय मोहाणा अज भी भारतीय जेलुनि में क़ैद आहिनि, हुकूमत संदन वापसी लाइ के भी कदम नाहिनि खयां। ही उहा तस्वीर आहे जेके मोहाणा अज खंभिया विया आहिनि। नाज़रीन मच्छी जे शिकार ते ये मोहाणा वियल हुआ, 10 मोहाणा ॿुधाया पिया वञनि जेके भारतीय नेवी हथां गिरफ़्तार कया विया आहिनि।